वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। चिलिहार भरिसां ॻोठ लहड़िया भील जे रहवासियुनि मोटू बल्द भेमू भील ऐं सहाजू बल्द डूंगरो भील चिलिहार में मीडिया ॿुधाईंदे चयो आहे त असांजे ॻोठ जो बासठ चेतन भील असांजे घरनि ते कब्ज़ो करे असांखे लॾाइण जी कोशिश करे रहियो आहे। असां पारां मना करण ते असांखे मोतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। हू जिते रहे पियो उन में असांजे घरनि जे विच में घिटी आहे, पर हू ॾाढ मुड़सी रस्ते घिटी क्रॉस करे असांजे घरनि आॾो ज़ोरी कब्ज़ो करण जी कोशिश करे रहियो आहे। असां अहिड़ी दांह ॻोठ जे नेक मर्दनि हर हिकु लाखू भील, पातू भील, चांदू भील, बेरम भील ऐं ॿियनि खे ॾिनी ऐं उन्हनि नेक मर्दनि चेतन भील खे चयो त तूं ग़लति आहीं ऐं अरह ज़ोराई करे रहियो आहीं, पर बासर चेतन भील उन्हनि जी बि हिकु न ॿुधी ऐं असांखे धमकियूं ॾिनियूं ऐं चयाईं त कंहिं में एतिरी ताक़त आहे जो मूंखे केरु चवंदो। हुन जी धमकियुनि खां पोइ असां हथजी पुलिस खे पिणु दांह ॾिनी, जंहिं सरज़मीन ॾिसी चेतन खे ग़लति करार ॾिनो। असीं डिप्टी कमिश्नर थरपारकर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो था करियूं त बासर चेतन पारां असांजे घरनि आॾो कयल कब्ज़ो ख़तमु करायो वञे।